नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॻड़ी यासीन खां ख़बर ॾींदा हलूं त ॻड़ी यासीन ڀرسان ॻोठ मज़ारपुर में जतोई बिरादरी जे सभई माण्हुनि मोहम्मद नवाज़ जतोई, मोहम्मद उमर जतोई ऐं औरतनि ॿारनि समेत ॻाहे जा पुलिस जे ख़िलाफ़ दाहूं ऐं मेन रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज धरणो केतिरा ई कलाक रोड बंद, हज़ारे मुसाफ़िर परेशान। रोड जे ॿिन्ही पासनि खां सवे गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। मज़ारपुर में एहतजाज कंदड़ जी अॻवानी कंदड़ मोहम्मद आमिर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त ॻाहे जा थाणे जे वॾे मुंशी बिना जवाज़ मुंहिंजे पुट खे घरां खणी सख़्त तशद्दुद करण बाद बेहोशी वारी हालत में मणी करे मुंहिंजे पुट इनाम अल्लाह खे फिटो करे हलिया विया आहिनि। हिननि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। नाजाइज़ियूं कंदड़ पुलिस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई जी ख़ातिरी बाद रोड खोलियो वियो। आख़िरी इत्तलाउनि ताईं वाक़े जो को भी केस दाख़िल न थी सघियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।